इलाही माण्हू आहे न हेल्दी जे चक्कर में आहे न फ्रूट जूस पीअणु चालू कंदा आहिनि की उमेश मूं सुबुह चांहि बंदि करे छॾी आहे पर मां ऑरेंज जूस पीअंदी आहियां या एप्पल जो जूस पीअंदी आहियां सुबुह मां। आयो लाल सभई चओ झूलेलाल। अॼु ही वीडियो आहे फ्रूट जूस जे बारे में। फ्रूट जूस तव्हांजे लाइ एतिरो हेल्दी बि कान्हे जेतिरो तव्हां वीचारो था। तव्हांखे सॼो फ्रूट खाइणो खपे। छोकी फ्रूट पाण छो खाईंदा आहियूं? फ्रूट जे अंदरि हूंदो आहे विटामिन, मिनरल, एंटीऑक्सीडेंट्स, पाणी, फाइबर ऐं शुगर। तव्हां जेॾी महिल फ्रूट जो जूस ठाहियो था त हुन मां तव्हां फाइबर खे कयो फिटी, हुन में विया विटामिन ऐं मिनरल ऐं एंटीऑक्सीडेंट बि। पाणी ऐं जेकी खंडु आहे हुनजे अंदरि शुगर, उहा तव्हांजे गिलास में आई आहे ऐं थोरा विटामिन ऐं मिनरल आया आहिनि बसि। जेको सुठो माल उहो तव्हां फिटो कयो आहे। तव्हां चांहि वेट लॉस जे चक्कर में छॾी पर हुन में जेतिरी खंडु पाए था हुन में 3 गणी वधीक खंडु तव्हांजे जूस में आहे। वीचारो हुन जे मथां। नथो चवां की जूस तव्हांखे बिल्कुलु न पीअणो खपे पर वीचारे करे